और दोस्तों अज हलूं था घुमण जबल जैश जो यूएई जो वॾे में वॾो चोटी है उहा घुमण अचो था हलूं। अची वियासीं रासिल खेमा में। हितां खां रासिल खेमा जी शुरुआत आहे। माना रासिल खेमा जी असां एग्ज़िट वरिती आहे। एंटर थिया आहियूं रासिल खेमा जे रोड ते। दुबई अबू धाबी उन खां पोइ मोस्ट प्रोग्रेसिव जेका एमिरेट आहे यूएई जी अॼुकल्ह रासिल खेमा है। ॾाढी ज़बरदस्त डेवलपमेंट आहे हिते। सभु अञा स्टार्टिंग पॉइंट्स आहिनि, स्टार्टिंग शयूं जेके आहिनि। ये साम्हूं जबल जैश आहे जिते हलणो आहे असांखे। असल में इहा सॼी जेका जबलनि जी सीरीज़ आहे हिनखे हजर जबल चवंदा आहिनि, जेका अधु ओमान में आहे या अधु यूएई में आहे। जंहिंजी हाईएस्ट पीक जेका है उहा जबल जैश आहे। सभ खां मथां ई ऊंची जेका चोटी आहे। लालटेन राउंड अबाउट वॾो मशहूरु आहे। माना माण्हू रासिल खेमा में ईंदो आहे त कंहिंखे ॿुधाईंदो तव्हां हिते पहुते आहियां त तव्हांखे उन आराम सां ॿुधाए सघनि था त कहिड़े पासे अचिणो आहे। सम्झो त हीउ सेंटर पॉइंट आहे, वन ऑफ द सेंटर पॉइंट। हाणे असांखे हेॾां सिधो हलणो आहे। रासिल खेमा कॉलेज ऑफ फार्मास्यूटिकल साइंसिस। हिते रासिल खेमा में काफ़ी यूनिवर्सिटियूं ऐं काफ़ी सुठियूं कॉलेजिस आहिनि। तालीम जे हिसाब सां बि अॻियां आहे काफ़ी। घर विला साम्हूं जबल जैश जेको असांखे ॾिसण पियो अचे। हितां लिखियो पियो आहे जबल जैश 18 किलोमीटर। अञा असांखे 18 किलोमीटर हलणो आहे। रेक कॉलेज ऑफ डेंटल साइंसिस। रासिल खेमा वॾो नालो आहे, इन करे मोस्टली माण्हू हिते रेक चवंदा आहिनि हिनखे, हर हिकु। हिते जी बैंक जो बि ईअं नालो आहे। हिते जी वॾी मशहूरु कंपनी आहे रेक सिरामिक्स, उहा बि रासिल खेमा सिरामिक्स आहे एक्चुअली। अञा 18 किलोमीटर हलणो आहे असांखे। हजर माउंटेन्स स्टार्ट थी विया आहिनि। जीअं तव्हांखे ॿुधायमि त हीअ हजर माउंटेन्स जी जेका सॼी सीरीज़ आहे इहा आहे ॿिनि पंहिंजो यूएई ऐं ओमान जे विच में। इन जी जेका हाईएस्ट पॉइंट आहे उहा आहे जबल जैश जिते हलूं पिया हाणे। इहो पहाड़ी सिलसिलो या इहो जाबलू सिलसिलो शुरू थी चुको आहे। हलूं पिया 11.8 किलोमीटर। अजीब माइल स्टोन आहिनि हिननि जा। हिते पार्किंग एरिया है, रेस्ट एरिया है। ॾाढो सुठो डेवलप करे रहिया आहिनि। लास्ट टाइम आयासीं एतिरी डेवलपमेंट कान हुई जेतिरी हींअर आहे। जेको सिलसिलो शुरू थी चुको आहे। हलंदो इहो 11 किलोमीटर मथे वठी हलंदो असांखे। हदनि में अचूं पिया असां जबल जैश जे हजर माउंटेन्स जी रेंज में हितां आहियूं काफ़ी देरि खां। ख़ाली 6 किलोमीटर बचियो आहे। इहे हिकिड़ी टकरी अची चुकी आहे। आस्ते आस्ते मथे चढ़ूं पिया। हींअर बि समुंड जी सतह खां त 2-3 हज़ार फुट मथे हूंदासीं। टोटल असांखे 6345 फुट मथे वञिणो आहे। जेका टोटल मथे हाईएस्ट पॉइंट आहे जेका जबल जैश जी सभ खां मथे वारी। माण्हू हितां ई हिते कुझु आहे
अच्छा मींहं जो पाणी पीअण जे करे तलाव ठही विया आहिनि, उहे माण्हू ॾिसनि पिया। काफ़ी पॉइंट्स ठही वियूं आहिनि, काफ़ी जॻहियूं आहिनि जेके माण्हू हाणे 5 किलोमीटर ते पहुता आहियूं। हाणे सिधा सिधा माइल स्टोन थी विया न, 10:30 पौण वारो कमु ख़तमु थी वियो। हितां बीह करे तलाउ खे ॾिसी सघिजे थो। इहो आहे ढंढ जिते पहुची चुका आहियूं। ॾिठीसीं हाणे बिहारी त मूंखे सॼी ढंढ। फराज साहब भी थे, फराज साहब जो वाल साहब। ये सॼो सिज लहे पियो, सिज लहण जे आख़िरी सनसेट वारी पॉइंट। अॻियां था हलूं, हिन जो नज़ारो थी वियो। हाणे तव्हां निकिता आहियूं वरी चश्मे तां अॻियां। चश्मो त न आहे, ढंढ चइजे या नंढो हिकिड़ो तलाउ चइजे उतां। अञा असांखे 5 किलोमीटर हलणो आहे मथे। इहे सॼे जबलनि जूं कतारूं आहिनि। यको हलूं पिया हाणे 4.5 किलोमीटर। नंढा नंढा जिते जिते मिठो पाणी आहे उते खजनि जा वण ऐं नंढियूं नंढियूं आबादियूं आहिनि। हाणे हिते ॿियो बि आहे तलाउ पाणी जो। हर तलाउ ते त कोन था बीह सघूं। हलंदा हलो। हाणे काफ़ी मथे अची चुका आहियूं। हलंदो पियो हले सिलसिलो। अञा जबल जैश ते अची चुका आहियूं, पर हाणे पंहिंजी हाईएस्ट पीक पॉइंट ते वञण लाइ अञा असांखे काफ़ी हलणो पवंदो मथे। वरी हलंदा पिया हलूं। हीउ सॼो उहो ई आहे। ॾाढो सुठे नमूने सां हिननि डेवलपमेंट करे छॾी आहे हिन जी। रोड रस्ता बहितरीन ठाहे रहिया अथनि। वञण में काफ़ी आसानी थी आहे अॻे जी निस्बतन। ॾींहों ॾींहुं माना काफ़ी हर थोरे टाइम खां पोइ, हर थोरे रस्ते खां पोइ हीअ अची वई जबल जैश। पार्किंग हिकिड़ी जिते हेठि वञी करे गाॾी पार्क करे सघिजे थी। मथे नंढा नंढा घर आहिनि। साइड मां हिननि सॼो इहो केनाल करे छॾियो आहे जेको मथे जे पाणी खे हेठि करे उनखे किथे कंहिं तलाउ में गॾु करे थो। हेठि माण्हुनि जा घर बि आहिनि। हिते यूएई जा झंडा लॻा पिया। सिलसिलो हले पियो। हीअ हिकिड़ी ॿी पार्किंग जी जॻह अची वई। हू साम्हूं घर ठाहिया अथनि या रेस्ट एरिया माण्हुनि जा।
स्पेशल सिक्योरिटी रखियल आहे उहा बीठी आहे ऑलमोस्ट हाईएस्ट लेवल ते अचूं पियासीं वाह ये तो झुड़ खां मथे थी वियासीं ये बादल ऐं झुड़ जेका आहे इहो असां खां हेठि थी चुको आहे वाह वाह मज़ो अची वियो अची असां मथे मथे पार्किंग लेवल ते हिते पार्किंग आहे व्यूइंग डेक आहे हिते बीहारियूं था गाॾी पहुची वियासीं जबल जेश ते अचो त हाणे लहूं हेठि हलूं है ॾिसूं नज़ारा अची वियासीं हाईएस्ट लेवल ते हा तव्हांखे हितां खां हेठि हलूं था ॾिसूं था I'm taking a selfie. ओ वाह साईं वाह एॾो मथे आया आहियूं असां हीअ गाॾियूं सभु अचनि पियूं मथे मज़ो अची वियो हिन पॉइंट ते त आउं पहिरियों चकर आयो आहियां अञा हीअ हाईएस्ट जेका आहे लेवल मथे आहे हीअ हिननि जी हिकिड़ी जॻह है जिथे व्यूइंग पॉइंट आहे भैया अस्सलाम वालेकुम ख़ुशि आहियो ख़ैर आहे अॻियां ॾिसूं था अॻियां हिन जी व्यूइंग डेक पॉइंट आहे नो क्लाइंबिंग जबल जेश रासुल खेमा व्यूइंग डेक पार्क सॼी आहे बेहतरीन नज़ारो जेको हेठां ईंदे वकड़ हुयो उहो पार्किंग एरिया है हेठि वारो इहा हाईएस्ट लेवल आहे हिते टेम्परेचर ॾाढो घटि आहे न काफ़ी सी पियो थिए हलो त हाणे मथे हलूं थोरो जो मथे वारी पॉइंट बि आहे ही आहे हिननि जो व्यूइंग डॉक जेको एक्चुअल ठाहियल आहे ॾाढो बहितरीनु तरीक़े सां ठाहियो अथनि
हितां खां बीही करे माण्हू हाणे शाम थींदी बि वञे। हीअ आहे हितां मुफ़्त में ॾिनल आहिनि दूरबीनियूं, तव्हां ॾिसी सघिजे थो हेठि जो व्यू बहितरीनु व्यू अचे पियो। बाक़ी नॉर्मली त हर जॻह ते माण्हू वेंदो आहे त कॉइन विझणा पवंदा आहिनि, पर हिते जी दूरबीन मुफ़्त में आहे। मज़ो अची वियो। यूएई में काफ़ी अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते माण्हू वरी वरी वञण ते दिलि चवंदी आहे। हीअ बि उन्हनि मां हिकिड़ी आहे। अञा हिन जो पार्क अॻियां आहे, अचो त हलूं। ये रोड क्रॉस करे हाणे पार्क जे ॿिए पासे आया आहियूं, जेको व्यूइंग डेक ठाहियो आहे हुन जे ॿिए पासे। अचो त मथे हलूं, थोड़ी हाइकिंग पवंदो आहे। ये त ॾाका आहिनि, ॾाकनि खे छॾे करे पथरनि ते था चढ़ो। ही आहिनि पत्थर, चढ़ो। हा थोरो हाइकिंग एक्सपीरियंस थी वेंदो। चढ़ी वियासीं वॾा वॾा पत्थर, पहुची वियासीं। एतिरो क्लाइम कयो अथऊं मथे, एतिरो जबल ते चढ़िया आहियूं। रात जो नज़ारो, नमाज़ पिया पढ़नि। रात जीअं जीअं वधंदी थी वञे ईअं ऊंदा ऊंदा थींदी थी वञे, अञा वधीक ख़ूबसूरत पियो लॻे, वधीक बहितरीनु पियो लॻे। हिन पासे खां ॾिसूं ही ॿियो पासो। ही प्रॉपर रस्तो हो, पर असां आई करे। ओ वाह, ज़बरदस्त। ये सॼो रासल खेमा शहर। वाह, इन करे हिनखे जेको व्यूइंग पॉइंट रखी अथनि हिन पासे। हाँ, ऊंदहि जो मज़ो ई पंहिंजो आहे। सिज जी ॻाढ़ाण आहे। दोस्तों, उम्मीद आहे तव्हांखे ही व्लॉग पसंदि आयो हूंदो। हितां रासल खेमा जो लुक अचे पियो असांखे। हेठि जेको आया आहियूं, पंहिंजी राय असांखे कमेंट्स जे थ्रू ज़रूरु ॾींदा। लख रुपया सदाईं गॾु।